अॻे ज़माने में असांजा जेका पोड़ा वॾा हुया उन्हनि खे बैंकुनि वग़ैरह जी ख़बर कोन हुई। हाणे बैंकूं त हाणे निकितियूं, पर अॻे ज़माने में हू पंहिंजो हिसाब सां मट में 5% जेका पैसा बचाईंदा उन में रखंदा हुया। सो ही ग़रीब शख़्स पंहिंजा जेका बि हुया ॾुध पुट हिन खे गंज मालिक जो हुयो, ही जेॾो बि 5% बचाईंदो हो। सो पीर सन थियो उन में रखंदो वञे पियो, जमो कंदो वञे पियो। आम कुराड़ो ज़ाइफ़ थींदो आहे त उहो मेड़ी कंदो आहे त मन 5 रुपया पाण वटि रखां। तॾहिं ऐश आवाम न हुयो, जाम घटि हुयो जेको 5 रुपया अचनि पिया हेॾो जा होॾो टारे कुझु रखंदो वञे पियो कुराड़ो। सो जॾहिं हिन कुराड़े सोचियो त बणा हाणे पीर सन थियो आहे, मूं में हाणे वसियत न रही आहे, पुटनि खे सॾु कयईं बाबा ही 5 ढोर तुंहिंजा 5 ढोर हुनजा, ही तव्हांखे हेतिरो कयो आहे, मूं छा वॾा मशीमानीअ जे लाइक़ु। सो हाणे मुंहिंजी हयाती हले छा, ही 5 ज़मीन जा जिरेब तुंहिंजा 5 मुंहिंजा। इहे साईं हिननि खे पुटनि खे विराए ॾिनई। हिन खे पुट गंज हुया, वॾो वॾो पुटु हुयो। हिकु ॾियारे कुराड़ो वरी वेठो हुजे त ही वॾो पुट बि हली हली हिन जे वेझो आयो। पुट खे चई त अञा बि मूं वटि दुनिया आहे। हिन चयो त अञा बि दुनिया आहे? चई हा। हेसि पुट पीउ खे वञी वठी वियो। पुट खे पीउ वञी उन साॻे मट जे मथां बीहारियसि। मट जो खोटे थोरो हेठि खणी ॾेखारियईं त भणा टका पैसा उन में 2-3 लखनि जा सामान मतराल विझी छॾियो हुई, जमो पियो हुयो। हिन खे पुट वॾे खे ॾेखारियऊं। कुराड़ो वरी मोटी अचे साॻे जॻह ते अची वेठो। वॾे पुट खे ख़बर पई भणा हाणे बाबे त गंज रखियो आहे। हिन वरी उतां 50,000 खयूं। 50,000 खयूं। चयूं त हाणे 50,000 खे छा कयां। उते इन शहर में हिकु शहज़ादी रहंदी हुई। सो वॾी हुस्न जी हाक हुई। सॼे मुल्क में रुगो वाक़िया हुया त शहज़ादी आहे त इहा हाले केतिरा उनजी हुस्न जी दीदार जा प्यासी हुया। हूअ हिकु शहज़ादी हुई अकेली, उनखे न भाउ न पीउ न माउ। सो उहा उन मुल्क जी पहिरें नंबर ते हुस्न जी राणी सॾिबी हुई, शहज़ादी हुई। हिन ग़रीब शख़्स ख़्यालु कयो त भणा ही 50,000 आयो आहे त दीदार कयां त मां इन जो कयां शहज़ादीअ जो। हेतिरो माण्हू वञनि था दीदार करण, जेकर मां बि दीदार करे अचां। उन ई शहर में हुई। ही ग़रीब शख़्स बि वञी रवानो थियो। उते से हिन महल जे आम्हूं साम्हूं अची दुनिया सॼी बीह हिन जी दीदार लाइ बीहंदी। हीअ ॿाहिरि निकिरंदी शहज़ादी कोन हूंदी। के हफ़्तो बीहंदा, के 15 ॾींहं बीहंदा, पर कंहिंखे दीदार थींदो, कंहिंखे न बि थींदो, के ईअं मोटी वेंदा, पर हीअ घर खां ॿाहिरि न निकिरंदी। ही ग़रीब शख़्स बि 50,000 खणी वञी उते शहज़ादीअ जे आम्हूं साम्हूं महल जे बीह रहियो दीदार लाइ। अखि हुन में महल में हुजेसि। ही बीठो आहे इंतज़ार में। साईं इन में 5 ॾींहं 10 ॾींहं 15 ॾींहं हिनखे हिते थी विया। शहज़ादीअ चयो त भणा ही त को शितो आशिक आहे, हेॾे होॾे थिए ई नथो। हिकिड़ो के हफ़्तो था टिकनि, के 12 ॾींहं, के त वरी 14 ॾींहं था टिकनि। हिनखे अॼु 17 अरिड़हों ॾींहुं थी वियो आहे। सो ही हेॾे होॾे नथो चुरे। हीअ शहज़ादी बि हिन ॾे न पियो निकिरे ॿाहिरि। ही बि इन इंतज़ार में बीठो आहे त दीदार कहिड़ो आहे, त शहज़ादीअ जो कहिड़ो आहे। हीअ हलंदो हलंदो वियो। नेठि महीनो पूरो थी वियो हिनखे उते बीठे। बानीअ खे मोकिलियो शहज़ादीअ त इन खां पुछा करे आहे त भणा ॿिया 15 ॾींहं हफ़्तो ॾींहं जो टिकनि था, 20 ॾींहं टिकनि था। हिनखे महीनो थी वियो भणा हिते हिकु जॻह ते बीठो आहे, चुरे ई नथो। इन जो मक़सदु छा आहे ऐं छा मसइलो आहे। हीअ बानी हलंदी हलंदी वई। हिन खे अची पुछा कई त ॾे हाल अहिवाल, भला छा आहे राय। शहज़ादी ते पुछा करे त भला तोखे महीनो थी वियो आहे, हिकु जॻह ते बीठो आहे, आख़िर ॻाल्हि जो मक़सदु छा आहे, ॻाल्हि ॿुधाए। चई शहज़ादीअ खे चओ त असां ॾिसण जा शौक़ीन आहियूं, कंदा कुझु न आहियूं। ही 50,000 अथई, ही 50,000 वञी शहज़ादीअ खे ॾे। सो शहज़ादीअ खे चओ त वञी पंहिंजी शहर मां ख़रीदारी करे पंहिंजे लाइ लटो कपिड़ो वठी पाए। हेसि 50,000 ॾेयूं। वरी ही ॻोठ मोटी वियो। हीअ वरी वई बानीअ ॾे। बानी जो मोटी शहज़ादीअ खे वञी 50,000 ॾिनो त चई शे तो चवे त ॾिसण जा शौक़ीन आहियूं, कंदा कुझु न आहियूं। ही 50,000 ॾेई वियो अथई त शहर मां शॉपिंग करे अचे। बानीअ ते थी नाराज़ थी वई शहज़ादी त तूं छो जे करे वरितोसि, हाणे 50,000 हुन को छो वरितो, तूं हीअं हिनखे ॾाढी थुक हलंदा कयईं, पर 50,000 हिन पाण वटि रखियो त आयो त मां वापसि ॾींदीमांसि।
वरी हे ग़रीब शख़्स मोटी वरी साॻे उन कुने जे पीआरे मां वरी ₹1,00,000 ही कढी आयो। ही से ₹1,00,000 जो कढी आयो, वरी साॻे हंधि बीह रहियो। वरी से साॻी महल में दीद विधियूं बीठो आहे। शहज़ादी हफ़्तो खनि गुज़रियो, वरी हिनखे ॾींहंनि जो त वरी शहज़ादीअ ॾिठो त आहे त भणा ख़ुदा ने बुलाया हमरा साॻो। वरी हिन बानीअ खे मोकिलियो। बानी पुछा करे अॼु हिन जी दिलि जी राय छा आहे। बानी हलंदी हलंदी वाई हिन खां पुछा कि तुंहिंजो मक़सदु छा आहे। चई त असां ॾिसण जा शौक़ीनो, कंदा कुझु न आहियूं। अचे ही ₹1,00,000 अथई, वञी शहज़ादीअ खे ॾिए त पंहिंजे लाइ ख़रीदारी करे ऐं पंहिंजो घर खे संवारे। हिन खे वरी बानीअ खे ₹1,00,000 हिन खां न पई वठे, भणा अॻे शहज़ादीअ बि न पियो वठो, मूंखे चिड़ी वई आहे। चई ही ₹1,00,000 वठ, चवेसि वञी ॾिएसि मुंहिंजी तरफ़ां। सही बानीअ खे ₹1,00,000 ॾेई ऐं ही वरी शख़्स ग़रीब वापसि थियो। वापसि न थियो पर उते ई बीठो हुयो त हीअ ₹1,00,000 खणी जंहिं महिल वई बानीअ वञी शहज़ादीअ वटि। शहज़ादी जो वञी चयो त ॾेहवाल हे छा पियो चए। असां ॾिसण जो शौक़ीन आहियूं, कंदा कुझु न आहियूं। ही ₹1,00,000 ॾिनो अथई, वरी तोखे चई शॉपिंग करे वञी। भणा शहज़ादीअ चयो भणा ही के त हफ़्तो टिकंदा आहिनि, मूं ते आशिक़ त हूंदा न, दुनिया सॼी आहे, पर के हफ़्तो टिकनि के महीनो। हिन खे अॼु 15 ॾींहं ही ॿिया थी विया, ॿिए महीने जा 1.5 महीनो हिन खे थी वियो आहे। इहो इंतज़ार में बीठो आहे, चए थो ॾिसण जो शौक़ीन आहियूं, कंदा कुझु न आहियूं। बानी खे चई देरि न कर, इन खे हेॾे वठी आ। बानी वई वञी हिन खे जीअं शहज़ादीअ घुरायो अथई। से हाणे हे हलंदो हलंदो ग़रीब शख़्स वञी शहज़ादीअ जे कमरे में आयो। शहज़ादीअ बानीअ खे ऑर्डर ॾिनो त तूं वञ ॿाहिरि। हिन शहज़ादीअ कमरे जो दर बंदि करे हिन ग़रीब खां शख़्स खां पुछा कई त ॾे हवाल, तूं मूंखे ॾिठो बि न आहे, तूं मूं ते ₹1,50,000 ख़र्च करे वे, त छा मक़सदु आहे तुंहिंजो, राज़बो छा आहे। उहो चई पिया ॾिसण जा शौक़ीन आहियूं, कंदा कुझु न आहियूं। चई कंदा कुझु न आहियूं, कीअं मसइलो आहे। चई ॾिसण जा शौक़ीन आहियूं, कंदा कुझु न आहियूं। शहज़ादीअ खे हाणे वञे पे कावड़ वधंदी। शहज़ादीअ अची हिन जे वेझो जीअं हलंदी आई, वरी चई तुंहिंजो मक़सदु छा आहे। चई ॾिसण जा शौक़ीन आहियूं, कंदा कुझु न आहियूं। शहज़ादीअ खे वरी अञा वेझो हलंदी अचे पई। शहज़ादीअ वञी बांह हुनजी वठी पंहिंजी बांह जे चेल ते हथु रखी चयईंसि त हाणे, चई त न ॾिसण जा शौक़ीन आहियूं, कंदा कुझु न आहियूं। शहज़ादीअ चयो भणा ही चरियो शख़्स मूं फासी वई आहियां, भणा हेॾी शहज़ादी ख़ूबसूरत, दुनिया मूं ते दीवानी आहे, हिन जे चेल ते पंहिंजीअ ते हथु रखारायो हुयां, ते बि चए थो ॾिसण जा शौक़ीन आहियूं, कंदा न आहियूं। हिन जंगलीअ मां त मां फासी हुयसि। शहज़ादीअ छिके वरी हुन सां वञी पाण सां भाकुर हुनजा वराए, पंहिंजा भाकुर वरायई, चप चपनि सां मिलायईंसि, चुमियूं सुमियूं ॾियाराए, चयईंसि ॾे हाल हवाल। वरी बि साॻी ॻाल्हि त ॾिसण जा शौक़ीन आहियूं, कंदा कुझु न आहियूं। शहज़ादीअ खे कावड़ वठी वई, भणा देरी न कई। हुन देरी न कई, पंहिंजा लटा लाहे हिन जे अॻियां लांगी थी बीह रही नांगी। हिन खे चई हाणे ॾे हाल हवाल। वरी हिन ई साॻी त ॾिसण जा शौक़ीन आहियूं, कंदा कुझु बि न आहियूं। हिन चयो भणा हेॾी दुनिया रुॻो मुंहिंजे हुस्न जे ॾिसण लाइ तरसंदी आहे, मां हिन जे अॻियां नांगी थी बीठी आहियां, ते बि चवे थो ॾिसण जा शौक़ीन आहियूं, कंदा कुझु न आहियूं। भणा हिन खे जज़्बात शहज़ादीअ खे वधंदी वई। शहज़ादीअ देरी न कई, वञी हिन जा बि छिके लटा लाथई। जंहिं महिल जो सलवार लाथई त हिन जी ॾिठई त भणा ही त लोह लॻो पियो आहे। चई त हेॾो कमु तयारु आहे त तूं छाजे करे। चई ॾिसण जा शौक़ीन आहियूं, कंदा कुझु न आहियूं। हल शहज़ादी हथु हणी वेही रही, भणा हाणे ही कहिड़ो शख़्स आहे भणा जेको हेतिरो कमु बि आहे, ते बि ही चए थो ॾिसण जा शौक़ीन आहियूं, कंदा कुझु न आहियूं। शहज़ादीअ देरी न कई, उन महिल हिन खे मथां ॼंगूं रखी पंहिंजियूं ऐं हुनखे ॾिनई सहूलियत करे। चई हाणे ते बि चई त ॾिसण जा शौक़ीन आहियूं, कंदा कुझु न आहियूं। हल भणा शहज़ादीअ जे हौसला खता, जीअं शहज़ादीअ खे चिड़ ऐं बाहि वधंदी वञे पई, जीअं जो हुनखे ॾिठई जज़्बात शहज़ादीअ खे वधंदी वञे पई। औज़ार में हथु लाथई त हुनजो बि लोहो लॻो पियो हुजे, ईअं वठी ऐं पंहिंजे गुफ़ा ते रखी। चई त हाणे, चई ॾिसण जा शौक़ीन आहियूं, कंदा कुझु न आहियूं। भणे हिनखे ख़बर पई त कुराड़ो जो वञी वरी वियो त ॾिठई त भणा मटीअ जे मथां त भणा मटी त ख़ाली लॻी पई आहे। चई हल भणा विया पैसा हले, काॾे विया पुछा जो कीअं पुट जी। हलंदे हलंदे वरी हिकिड़ी वञी नौकर खां पुछा के ॾे हवाल। चई महल ते चढ़ी वियो शहज़ादीअ ॾे।
हिन कुराड़ चयो त भेण जो चुॾिजे इहो शहज़ादीअ ॾे वियो आहे त अॼु असांजी अख ई तबाह कराईंदी शहज़ादी। हे अंधो मंडो भणा ऐं डुक डुक ही तकड़ में वञी कुराड़ो वञे पियो, साईं महिलात ते हलंदो हलंदो चढ़े वञे पियो। बानीअ खां पुछा कंहिं ॾे हवाल, चई शहज़ादी पाण कमरे में अंदरि न। हाणे कुराड़ो साईं हाणे कमरे जे ॿाहिरों बीह यूं तो गुरख हुजे कमरे मां हीअं कुराड़े दीद जो फेराए त बणा शहज़ादीअ जो मुआरे शोरे ते ॼंगून। शहज़ादी सफ़ा नंगी लॻी पिया, हुनजो औज़ार बि टुंगते पियो अथसि। हिन कुराड़ चयो त अॼु त न बचमि, हीअ शहज़ादी मुंहिंजी हक़ जो घुराईंदी, मूंखे माराईंदी, पर सॼो हीअ जहिड़े गॾ जे पेट में लॻाईंदी। वरी त छोरे त मूंखे तबाह करे छॾियो। शहज़ादी बि चयसि लुॾ त ₹1,00,000 ॾियां। इहो कुराड़ो ॿुधे पियो हिन जो लफ़्ज़, हीउ चए पियो त ॾिसण जो शौक़ीनो कंदा न आहियूं कुझु बि। वरी शहज़ादी चए लुॾ त ₹2,00,000 ॾियां। वरी शहज़ादीअ खे चई पियो ॾिसण जो शौक़ीनो कंदा कुझु बि न आहियूं। हाणे औज़ार गतो पियो आहे। शहज़ादी चवे थी लुॾ त तोखे ₹3,00,000 ॾियां। हीअ चए पियो ॾिसण जो शौक़ीनो कंदा कुझु न आहियूं। चएसि लुॾ त ₹5,00,000 ॾियां। शहज़ादी पे चवे हुनखे, हू चवे त ॾिसण जो शौक़ीनो कंदा कुझु न आहियूं। वरी चयसि लुॾ त तोखे ₹10,00,000 ₹6,00,000 ॾियां। हिन चयो ॾिसण जा शौक़ीनो कंदा कुझु न आहियूं। हिन चयो लुॾ त ₹8,00,000 ॾियां। ₹8,00,000 जो कुराड़े ॿुधो त जंहिं उतो ई कुरखे थो ॾिसे पियो त उते चई पियो जहां आई माउ खे पुट खे चई त लुॾ ₹8,00,000 थो विञाए लुॾ। हिन चयो बणा हल अबे मारे छॾियो। उहो साईं लुॾियो आई ॾाढो शहज़ादीअ खे रड़ो पटे ॾाढो ईअं निकिरी ॿाहिरि आयो, पीउ खे चई बणा हल अॼु शहज़ादीअ मां किरोड़े मां कढां, किरोड़ हूअ शहज़ादी मुंहिंजे हथ में लन गतो पियो त काॾे न वञे हा, या मजबूरी हिनमहिल, पर तूं मुंहिंजो साईं किरोड़नि जो नुक़सानु कराए विधो। हाणे ₹8,00,000 ते तूं राज़ी थी बीह रहीं। अदाई हिते सियाणा माण्हू जेका कम बि पटे आया ऐं ₹8,00,000 वठी आया। अॼुकल्ह बि सियाणप केॾो हुनुर कमु थो अचे। त शहज़ादीअ खे हुन पंहिंजे जज़्बात ॼाराए ऐं कम बि पटियायो ऐं पैसा बि। सही आहे, कहाणी हिते पूरी थी वई। वधीक सिंध सलामत चैनल खे सब्सक्राइब कजो। वक़्तु वधीक तव्हांखे हिन ई चैनल ते ॻाल्हियूं अहिड़ियूं मिलंदियूं बेस्ट रोमेस्टिक। सभु या अली मदद।